हलानी में लॉकडाउन बावजूद सार न लहंदड़ यूसी चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन खिलाफ ॻोठाणनि पारां एहतजाज कयो वियो। यूसी नवाबाद जे चेयरमैन लियाकत लाशारी ऐं वाइस चेयरमैन अल्ताफ हालेपोटो खिलाफ ॻोठाणनि मंजूर अली चन्ना, लियाकत अली, मीर मोहम्मद चांग ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे ॻोठाणनि चयो त 16 ॾींहं गुज़रण बावजूद राशन न मिलियो आहे। हुननि चयो त हिन वक़्तु कोरोना वायरस सबबि असां घरनि खां ॿाहिरि नथा निकिरूं, तंहिं बावजूद हिन महिल ताईं असांखे राशन न मिलियो आहे, जंहिं करे असांजा बच्चा बुखू काटण ते मजबूर आहिनि। नवाबाद जो चेयरमैन लियाकत लाशारी यूसी नवाबाद जे ग़रीबनि खे राशन ॾियण खां इनकार करे वेठो आहे। हालांकि असां मञूं था लॉकडाउन आहे कोरोना वायरस में ख़तरो बि आहे, पर ख़ुदा रा कुझु क़यास कयो हिन मज़लूम बच्चनि जो। लॉकडाउन जे वजह बेरोज़गारी जे वजह रोज़ ॾिहाड़ी कमाइण वारा माण्हू उन्हनि खे राशन बि ॾियण खां इनकार कयो आहे। जेकॾहिं राशन न मिलंदो त कारोबार खोलिया वञनि त असां ॾिहाड़ी कमाइण वारा पंहिंजे बच्चनि खे गुज़ारो पेट भरियूं। अॼु 15 ॾींहं थी चुको आहे, राशन न मिलियो आहे। चेयरमैन ने विया, हुन चयो त मूंखे मना कई वई आहे। ग़रीब मिस्किन आहियूं, 24 कलाक कमायूं था, असांखे राशन पाणी जी वधि में वधि तकलीफ़ आहे। असां कमाइण 300-400 रुपया असांखे तारीख़ थी मिले, उन जे लॉकडाउन जे करे असांखे जेको आहे सो मज़दूरी बि करणु कोन था ॾियनि, घर खां ॿाहिरि निकिरण बि कोन था ॾियनि। असीं वञूं था यूसी नवाबाद लियाकत लाशारी ॾे त असांखे चए थो त अॼु बि सामान कोन्हे, सुभाणे बि सामान कोन्हे। असां काॾे वञूं ऐं कंहिंखे तव्हां ॾेई कंहिंखे तव्हां ॾियो। ॻोठाणनि चिताव ॾिनो त जेकॾहिं राशन न ॾिनो वियो त हू एहतजाज जो दाइरो वसी कंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।